नाज़रीन, फरीदाबाद जे धामरावा में पानी जी खोट खिलाफ़ आबादगारनि एहतजाज कंदे बुख हड़ताली क़ाइम करे वरिती आहे। तफ़सील ॾिसूं था नियाज़ हुसैन चांडियो जी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, आया नियाज़ चांडियो असीं हिते फरीदाबाद में मौजूद आहियूं। असीं बुख हड़ताल कैंप ते पहुता आहियूं। हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे, हिननि जो छा मुतालबो आहे। रोंबा क्या आहिनि उहे बि फुकी विया आहिनि। बासर जूं मशीन हलनि थियूं, बासर जा कब्ज़ा आहिनि। पोइ हिते पुछड़ी माॾो शाख उहा फुके थी पई, बंजर थी वई आहे। असांजो अलाइदारनि सां इंजीनियर आपाशी इंजीनियर आपाशी एसडो उनखे रिश्वतखोरनि उनखे हटायो। उनजो जेको माण्हू एजेंट रखियलु आहे अहमद जेको दारोगो आहे उहो उगाड़ी करे उनखे पैसा वसूल कंदो आहे। हिन ग़रीबनि बेपहुच माण्हुनि खां अलाए इदारनि खे असां अपील था कयूं त हिन मिसकिननि जो आवाज़ ॿुधी उनखे उनजो हक़ कयो वञे। जीअं पुछड़ी ते पाणी पहुचे, इहे रिश्वतखोर अमलदारनि खे हटाए को ईमानदार अमलदार मुक़ररु कयो जीअं ग़रीबनि जो पाणी पहुचे, उनखे हक़ मिले। जीअं संजलाम अर्ज़ु इहो ई आहे त माॾो शालकी चारो असांजे आलीवाल कुलाची सदर फैज़ मोहम्मद कुलाची फैज़ मोहम्मद चांडियो असांजे पाणी पंहिंजे लाइ नीर कोन्हे। पोइ वरी 7-8 साल असां इहे हयासीं धरना, हर शइ कुझु बि न थी। हाणे हिन महिल असां बुख हड़ताल कई आहे। तंहिंमें बि को अफ़सर कल्ह करे बुख हड़ताल करे थो अञा पाणी 2 आहे, पोइ त छॾे वियो आहे। भले ज़िद कनि असां महिरबानी करे हिननि अफ़सरनि खे हटाए वञे। असांखे पाणी न माल मरे थो। पाणी रुगो धामरावा जी खोटी न आहे। तव्हां सॼी सिंध में वञो, जोई बेराज सां हालत आहे, राजवा सां हालत आहे, दरिया फाटे पियो थो, पुछड़ी में पाणी कोन्हे। इन्हनि खे रिश्वत ॾींदा आबादगार, तॾहिं ही बेलदार दारोगा इंजीनियर एसडो तॾहिं ही ख़ुशि थींदा। असीं वस वारनि खे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे पुछड़ी जी आबादगारनि में नोटिस वठनि ऐं हितां जे पुछड़ी माण्हुनि जो जेको जाइज़ मसइला आहिनि पाणी जो, उहो मसइलो हल कयो वञे। जी नाज़रीन, हिननि जी गुफ़्तगू ॿुधी हिननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जेकी आपाशी जा ऑफिसर आहिनि उहे सभु जेके आहिनि रिश्वत में मुलविस आहिनि। कैमरामैन सिकंदर भाई सां गॾु नियाज़ हुसैन चांडियो, मेरान टीवी, फरीदाबाद।